शहदादपुर में IBA टेस्ट में 40 खां मथे मार्क्स खणंदड़ PST उम्मीदवारनि तरफ़ां ऑफर ऑर्डर न मिलण ख़िलाफ़ लियाकत झलण, सिराज कीरियो, साहण ज़रदारी, आशिक रिंद, अल्ताफ़ परियो जी अॻवानी में प्रेस क्लब आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो करे सख़्त नारेबाज़ी कई वई, जिते मुज़ाहिरीन दाहियों त समूरी सिंध में 3 फेज़ दौरान तमाम वेटिंग उम्मीदवारनि खे ऑफर ऑर्डर ॾिना विया आहिनि, पर शहदादपुर वारनि खे ऑर्डर न ॾेई मटेली माउ वारो सलूक कयो पियो वञे। हुननि चयो त तालीम खातो ठला आसरा ॾेई रही आहे, अदालत हुकुमनि जी भेनकड़ी कई पई वञे। हुननि चयो त हर महीने DRC तहत उम्मीदवारनि जी लिस्ट जारी करण जो हुकुम जारी थियण बावजूदि 7 महीननि खां हिकु सीट बि नाहे ॾिनी वई, जॾहिं त SNA मुताबिक़ बि 250 सीटूं ख़ाली पियल आहिनि। ख़दशो आहे त सिंध सरकार असल उम्मीदवारनि खे ऑफर ऑर्डर ॾियण बजाए पंहिंजी नवाज़ी ऐं मनपसंद पैसनि एवज़ ऑर्डर खपाया वेंदा। हुननि मुतालबो कयो त इंतज़ार में वेठल 40+ मार्क्स खणंदड़ PST उम्मीदवारनि खे ऑफर ऑर्डर ॾेई बेचैनी दूर कई वञे। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।